नाज़रीन केटी न्यूज़ में भलीकार माया काज़ी राबेल माया सबाबरो हेडलाइंस जवान रेटी बुलेटिन में माके आम खबर दी तो सिंध हाई कोर्ट सखर बेंच IBA टेस्ट पास उम्मीदवारन के 2 महीनन अंदर पघारू ॾियण लाइ लिखत में कसमनामो जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। खबर मांखे ॾियो पिया अदालत उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं जारी करण जो हुकुम ॾींदे अगभराई रिपोर्ट भी तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। खबर अवांखे ॾियो पिया सिंध हाई कोर्ट सखर बेंच IBA टेस्ट पास उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं ॾियण लाइ लिखत में कसमनामो जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन अवांखे ॿुधे तो अदालत उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं जारी करण जो हुकुम ॾींदे अग भराई रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। अवांखे ॿुधायूं त सिंध हाई कोर्ट सखर बेंच IBA टेस्ट पास उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं ॾियण लाइ लिखत में कसमनामो जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं त अदालत उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं जारी करण जो हुकुम ॾींदे अग भराई रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में अहम केस जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच IBA टेस्ट पास उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं ॾियण लाइ लिखत में कसमनामो जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। खबर मांखे ॾियो पिया सिंध हाई कोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी अदालत उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं जारी करण जो हुकुम ॾींदे अग भराई रिपोर्ट भी तलब करे वरती आहे जॾहिं त ॿुधणी मुलतवी कई पई। सिंध हाई कोर्ट सखर बेंच IBA टेस्ट पास उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं ॾियण लाइ लिखत में कसमनामो जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अपडेट कयो पिया अदालत उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं जारी करण जो हुकुम ॾींदे अग भराई रिपोर्ट तलब कई आहे जॾहिं त ॿुधणी मुलतवी कई पई। अवांखे अहम खबर खां आगाह कयूं त सिंध हाई कोर्ट सखर बेंच में अहम केस जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच IBA टेस्ट पास उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं ॾियण लाइ लिखत में कसमनामो जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं जारी करण जो हुकुम ॾींदे अग भराई रिपोर्ट भी तलब करे वरती आहे। ॿुधणी मुलतवी कई वई आहे। अवांखे खबर दी तो सिंध हाई कोर्ट सखर बेंच IBA टेस्ट पास उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं ॾियण लाइ लिखत में कसमनामो जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। खबर अवांखे ॾियो पिया अदालत उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं जारी करण जो हुकुम ॾींदे अग भराई रिपोर्ट तलब कई आहे जॾहिं त ॿुधणी मुलतवी कई वई। सिंध हाई कोर्ट IBA टेस्ट पास उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं ॾियण लाइ लिखत में कसमनामो जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर अनस खांगरो। जी अनस, अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच IBA टेस्ट पास उस्तादन के 2 महीनन अंदर पघारूं ॾियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत पारां तालीम खाते ऐं फिनांस जे लाॻापियल अमलदारनि खे कसमनामो पिणु जमा कराइण जी हिदायत कई वई आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जी बरुकनी बेंच जस्टिस सलाउद्दीन पंवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो पारां केस जी ॿुधणी कई वई। अदालत में तालीम खाते सां लाॻापियल सेक्रेटरीज़, डायरेक्टर, डिप्टी डायरेक्टर्स, तोड़े वास्तेदार, दरख़्वास्त गुज़ार ऐं ॿिन्ही धुरनि जा वकील जेके आहिनि सो पेश थिया। जस्टिस सलाउद्दीन पंवर जो चवणो हुयो त जेकॾहिं अवां उस्तादन के पघारूं न ॾींदा त उहे बिना पघारनि जे तालीम कीअं ॾींदा। 8 खां 9 महीना गुज़री विया आहिनि लेकिन उस्तादन के पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि। अदालत में लाॻापियल ऑफिसरनि पारां ॿुधायो वियो त ॾींहुं राति कमु करे रहिया आहियूं। जल्द जेको आहे सो PST ऐं GST IBA टेस्ट पास उस्तादन खे पघारूं जेके आहिनि सो जारी कयूं वेंदियूं, जंहिं बाद अदालत पारां हुकुम ॾिनो वियो त 2 महीननि जे अंदर पघारूं जारी करे अग भराई रिपोर्ट पेश कई वञे। जी अनस खांगरो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।